अनहदी आवाज़ संत बाबा हरदास राम साहिब जी। आहीं किरोड़न में किरबदार तूं, जित कित हाज़रा हजूर। दीन दयालु सदा कृपालु, साईं हरदास राम नूरानी नूर। जहिड़ी तरह गुरु ग्रंथ साहिब जी बाणीअ खे साक्षात गुरु नानक साहिब जी देह करे सम्झो वेंदो आहे, तहिड़ी रीत संत बाबा हरदास राम साहिब जे हिननि वचननि खे साक्षात बाबा साहिब जन जी देह रूपी हुकुमनामो ऐं आज्ञा रूपी आकाशवाणी करे सम्झणु घुरिजे। जेको प्रेमी अहिड़ी भावना रखंदो त फल बि तहिड़ो ई मिलंदो। सो असां प्यारे बाबा वलीराम पारूमल जा थोराइता आहियूं, जिन बाबा साहिब जूं चिठियूं एतिरा साल सिक रूपी सूखड़ी सम्झी साह सां सांडे रखियूं आहिनि ऐं संगत जे लाभ लाइ तर्जुमो करे छपाइण लाइ ॾिनियूं आहिनि। मिलिया संत लथी दिलगीरी, अवगुण रहिया न बाकी। खुशियां दे दरवाज़े खुल गए, आई गमानो ताकी। इन सलोक जो खुद बाबा साहिब पाण अर्थ कंदा हुआ त संतनि जा वचन मिलिया त साक्षात संत मिलिया, जिन वचननि जी हृदय हंडाइण सां को बि अवगुण न रहियो। मन मां सभु गम दुख निकिरी विया ऐं सदाईं ख़ुशियुनि ऐं मौज जा दरवाज़ा खुली विया। सो प्यारा प्रेमी जंहिं बि बाबा साहिब जी चिठी जा वचन हृदय में रखिया त ॼण बाबा साहिब उन प्रेमी सां मिलिया पिया आहिनि ऐं सदाईं साणस अंग संग संदन आशीर्वाद गॾु रहंदी ऐं उन प्रेमीअ जे मन में सदाईं खुशियूं ऐं आनंद रहंदा। राम प्रसाद संतन ऐं साध संगत जा दास। हीअ चिठी वलीराम पारूमल बाबा वटां मिली। बाबा लिखनि था, अमरलाल कंवरलाल सतकरतार, आधार सतनाम वाहिगुरु, सतसंग भगवान साहिब ईश्वर अंग संग राखा। वाहिगुरु ॼमण खां अॻु में आसीसा माफ़ी मिलियल आहे। हाणे बि हरूभरू रूभरू दरी साहिब में अरदास आरती वेनती पुकार में दासन दास हरदास गुलाम रहंदो आहे। बोल जलगांव वारे जानिब की जय, बोल दरीअ वारे दिलबर की जय। बाबा लिखनि था, पंहिंजे इष्ट देव खे यादि करनि था अमरलाल, पंहिंजे गुरूअ खे यादि करनि था कंवरलाल। सतकरतार आधार सतनाम वाहिगुरु। श्री गुरु नानक देव जो ही आधार आहे। सतसंग भगवान साहिब ईश्वर अंग संग राखा। सत्संग भगवान ईश्वर ही हमेशा अंग संग आहे, राखा आहे। वाहिगुरु ॼमण खां अॻु में आसीसा माफ़ी मिलियल आहे। भगतनि जे ॼमण खां अॻु ई उन्हनि खे आसीसा ऐं माफ़ी मिलियल आहे। हाणे बि दरी साहिब में बाबा पाण हाज़िर नाज़िर आहिनि। उते वञी करे अरदास आरती वेनती पुकार कंदासीं त बाबा उते साक्षात पाण रहंदा आहिनि। दरी साहिब बाटापारा में बाबा पंहिंजे हथनि सां स्थापित करे विया आहिनि। चवनि था उन दरी साहिब में बाबा पाण हाज़िर नाज़िर आहिनि। उते जेका बि मुराद मनी वेंदी आहे उहा मुराद ज़रूरु उते पूरी थींदी आहे। बोल जलगांव वारे जानिब की जय, बोल दरीअ वारे दिलबर की जय।